मुराद मूंखे त इहो अंदाज़ो ई न हो त को तव्हांजे मथां हमिलो बि थींदो। रेस जेकॾहिं तव्हां रहज़न खे घुरायो बि हुयो ऐं तव्हांजी नियत बि साफ़ हुई, पोइ रहज़न जे हित हुजण जी तव्हां मूंखे ॼाण छो न ॾिनी? वो उन करे जो असां होशियार थी वञूं हा ऐं तव्हांखे मारण जो दुश्मन खे मौक़ो न मिले हा। सोडल ये अजाया शक करण छॾे ॾे। रईस शक करण जो सबबु बणिजे थो। मुराद बाबा हिनखे सम्झाए, नौजवान खून गरम अथसि, किथे हिन जी कावड़ी हिन जे मौत जो सबबु न बणिजी वञे। इरशानवार बस सोडल बस। मुराद बहितर हो त तव्हां हिते अकेला अचो हा। रेस अकेले अचण जो असां हिते नतीजो ॾिसी चुका आहियूं। उन जे करे असां रुगो ॿ ॼणा नाहियूं आया, पर पंहिंजा ॿ हमराह ॿाहिरि गेट ते बि बीहारे आया। जेको मूंखे पहिरियों अंदाज़ो आहे त मुराद शाहनवाज़ ख़ान जो ई रुख कंदो। सोट मां सम्झां थो त उठा कोन कंदा, पलांद वठण जी कोशिशि कंदा। अने पलांद वठण जे लाइ अचनि, असां बि हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे। सोडल ऐं मुराद जा ॿाहिरि पलांद वठण ज़रूरी था, पर मुराद एतिरो न बेवकूफ़ आहे न बेअक़ल। मुराद जे मुताबिक़ तव्हांजो अंदाज़ो छा थो चाहे त हू छा करण वारो आहे? मुराद मीर शाहनवाज़ जे मथां दबाव विझंदो। जेको संग असां खून बहा में उन्हनि खे ॾिनो, उन्हनि खे ॿीहर ॾिनो वञे। हिन महिल असां जा ॿ माण्हू मुअल आहिनि। मुराद वारनि खे संग चटी असांखे ॾियणी पवंदी। हारा उन्हनि जो हिसाब बराबरि थी चुको आहे। हाणे सिर्फ़ु इहा ॻाल्हि तइ थी थी त अगराई असांजी धुर कई आहे या उन्हनि जी। ज़ाहिर आहे त हुननि जो हमराह असां मारियो आहे, एॾो ई बि असांखे कयो वेंदो। मूंखे मीर शाहनवाज़ सां मिलणो ई पवंदो, उतां ई ख़बर पवंदी त आख़िर उन्हनि जो मतिलबु छा आहे। जेकॾहिं मुराद मीर शाहनवाज़ ख़ान खे मुतमिन करण में नाकाम वञे थो त पोइ इहो ई मुराद मंसूर ख़ान जो रुख कंदो ऐं इन जुनूनी मंसूर खे मुंहुं ॾियण लाइ असां लाइ मुश्किल थी वेंदो। ॾिसो बाबा, हिते तव्हां मूंखे मयारियूं ॾियण आया आहियो या ॾोही करण या के ॿिए मक़सद लाइ आया हो? असांजो मक़सदु इहो ई आहे, असां दुश्मनीअ खे अॻिते वधाइण नथा चाहियूं। बाबा मुराद, इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॾिस, जेकॾहिं इहा सुठी ॻाल्हि आहे त पोइ रहज़न वारनि खे घुरायो ऐं असांखे जेको संग मिलियल आहे उहो असांखे वठी ॾियो ऐं ॿिनि धुरियुनि खे हिकु करे छॾियो। संग चटी त हो हुन वक़्तु ॾियनि पिया जॾहिं तव्हांजो खून छल हो, पर हाणे त तव्हां हिसाब बराबरि करे चुका आहियो। जेकॾहिं बग़ैर धुरियुनि जे तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे, इहो बि ॿुधाए छॾियो त कंहिं ते ॾोह ॾंड पवंदो ऐं केरु कसूरवार आहे केरु बेकसूर आहे। तव्हां ॿई मूंखे पंहिंजा आहियो। तूं नौजवान आहे, तुंहिंजो खून गरम आहे, इन करे तुंहिंजी इहा बार बार बदतमीज़ी ऐं इहो सिर्फ़ु मुराद जे करे। जे इहा बदतमीज़ी तूं मंसूर ख़ान जे साम्हूं करी आहे न त उते उबतो टंगियल हुजे। हा, उबतो। मां इहा ॻाल्हि मञां थो त मंसूर तबियत जो ॾिंको ऐं तेज़ आहे, पर उहो सिर्फ़ु उन्हनि लाइ जेके हिन धरतीअ जा गद्दार आहिनि। बाक़ी त हर माण्हू लाइ उहो ई सम्झ त ॼण माखी मखण आहे। मंसूर ख़ान जी तारीफ़ उन जे अॻियां कजां जेको उनखे न सुञाणे।
बाक़ी हा तव्हां मूं वटि हकले आया हो, मूंखे तव्हां जे लाइ इज़त आहे। मां रज़ल सां ॻाल्हायां थो। थींदा त छा लाइ ॾाढा ॾुखियारासीं, पर पोइ बि शोर बार रखबुनि लॻे थो कंध कोन कथाईंदा। वैसे असां फ़ैसिले लाइ तयारु आहियूं, बाक़ी जेकॾहिं हू बि फ़ैसिले लाइ तयारु था थियनि न, त पोइ फ़ैसिले जी तारीख़ रखे छॾियो। तव्हांजो जेकॾहिं नियापो बि पहुचंदो न त बि असां अॼाईंदासीं। पुछ सोडल सर बच्चों खां में सिर्फ़ असां जे लाइ न, सभु इदारनि जे लाइ पता बंदिदो थो वञे। ऐं सर कंहिं बि इदारे जे ऑफिसर खे हू बख़्श नथो करे। मंसूर खान खे रोकणो पवंदो, हुन जा सीधाई वधंदा पिया वञनि। छा मंसूर खान कंहिं तंज़ीम जो बुनियादु रखियो आहे छा? अहिड़ियूं अफ़वाहूं मूं बि ॿुधियूं आहिनि, पर अञा ताईं का पकी ॼाण नाहे मिली। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त मंसूर खान जे ख़िलाफ़ पूरो फाइल तयारु करे असांखे मथे मोकिलणो पवंदो। हा एहसान साहब, मां बि इहो ई सोचां पियो, छो त हिन वक़्तु मंसूर खान हिकु कारीगर आहे जंहिं हाणे फण कढियो आहे। जेकॾहिं उन जे फण खे कुचलियो न वियो त उहा इहो वॾी अस्ता पंहिंजी ॾींदो ऐं पोइ कंहिं जे वक़्त में न ईंदो। ॾिस मंसूर, मां तोखे भलाई जे कमनि खां रोकणु नथी चाहियां, पर कमु करण जा बि कुझु तरीक़ा हूंदा आहिनि। पहिरां तव्हां मूंखे इहो त ॿुधायो त हिते कानून आहे, डिसिप्लिन आहे। हर इदारो करप्ट लॻो पियो आहे, पटे वाले खां वठी बाला ऑफिसर ताईं सभु जा सभु करप्ट आहिनि। इन सिस्टम खे तूं कॾहिं बि ठीकु न करे सघंदे, पर पाण लाइ मसइला ज़रूरु पैदा कंदे। केरु कंदो? ना ई तव्हांजे सिस्टम ठीकु करण लाइ को वही जो नज़ुल थींदो, ना ई को पैगंबर या नबी ईंदो, ऐं ना ई अलाह साईं को मलाइक मोकिलींदो जो हितां जो सिस्टम सही थी वञे। हिन सिस्टम खे असां ख़राबु कयो आहे, ऐं हिन सिस्टम खे ठीकु करण लाइ असांखे ई आवाज़ उथारणो पवंदो। छा तूं अकेलो हिन सिस्टम सां जंग जोड़ींदे? अम्मा साइणा, हिन सिस्टम सां जंग जोड़ण लाइ अलाए केतिरा शीदाई पिया आहिनि। हिकु शहर ते अम्मा साइण लाइ केतिरा जोधा जवान पंहिंजी जान निसार करण लाइ वेठा आहिनि। बग़ावत, इहा बग़ावत आहे, ऐं तूं बाग़ी थी मारियो वेंदे। अम्मा साइण, ना ई मां हिन मुल्क सां गद्दारी कया, ऐं ना ई मां कंहिं बि मुल्क जो को एजेंट आहियां जो मुंहिंजे मथां गद्दारीअ जो केस लॻंदो। मां त मज़लूम अवाम लाइ आवाज़ उथारिया पियो। जेको मज़लूम अवाम पंहिंजे हक़ वठण लाइ वञे थो त उन्हनि खे निपुड़ियो वञे पियो। हिते बग़ावत जो केस उन मथां ई मणिबो आहे जेको इन सिस्टम जे ख़िलाफ़ विढ़ंदो आहे, ऐं इन जो अंजाम तुंहिंजे साम्हूं आहे। जिन इन सिस्टम ख़िलाफ़ आवाज़ उथारियो उहे अॼु जेल में आहिनि। किन खे फाही चाढ़ियो वियो ऐं किन खे गोलियुनि सां मारियो वियो, ऐं असां मथां चोरनि खे मुसलत कयो वियो, जेकी पाण बि खाइनि था ऐं हिन सिस्टम खे बि खाराइनि था। पुट, मूंखे त यकीन ई कोन पियो अचे त पुलिस तोखे छॾी थी। बाबा, मंसूर खान जीअं थाणे ते आयो त सॼे थाणे खे वॼाए छॾियाईं। सूबेदार पुलिस वारनि जो साह पियो वञे। अदा पोइ तोखे उन टाइम छो न छॾियऊं? अदा मूंखे उन टाइम छॾनि पिया, पर मंसूर खान कावड़ ॾियो ऐं मूंखे चई, छोरा जेकॾहिं तूं लाकअप मां ॿाहिरि निकिते न, सिधी गोली हणंदो तव्हां सीने वारी। अदा को पुलिस वारा बि के खंडंदा आहिनि छा? अदी, हू असां जहिड़नि लाइ शींहं आहिनि, बाक़ी मंसूर खान जे अॻियां उन्हनि जो साह वेंदो आहे। सच अदा, उन्हनि जो साह पियो वञे। राति जॾहिं DSP ऐं सूबेदार मंसूर खान जे साम्हूं आया, ईअं पियो लॻे शींहं जे अॻियां ॼण रिढूं बीठियूं आहिनि। पुट, मूंखे त यकीन ई कोन पियो अचे त तो जे करे को मंसूर खान पुलिस वारनि सां टक्कर खाईंदो। बाबा, जेकॾहिं मंसूर खान एतिरी भलाई कई बि आहे त पोइ उन वटि वञी करे उनजो थोरो मञे अचो। ठीकु आहे पुट, तव्हां ॿई नौजवान आहियो, तव्हां ॿई गॾिजी वञी सुबुह उनजो थोरो मञी अचिजो। ठीकु आहे पुट? छा हू असां सां मिलंदो? अदा ना मिले त मोटी अचिजो, वञण में कहिड़ो हर्ज आहे? हा पुट, तव्हांखे वञणु घुरिजे। ठीकु आहे बाबा, अदा ख़ुदि मां सुबुह जो वेंदासीं, पाण हलंदासीं मंसूर खान ते। ठीकु आहे न? ठीकु आहे अदी, मथे में सूर अचां था। वियो बाबा? हा बाबा, वियो। मीर शाहनवाज़ खान, तव्हां मुंहिंजे कम जो छा कयो? DSP साहब, 3 दफ़ा मुंहिंजा माण्हू हुनजे मथां हमिलो
किथे DSP साहब मंसूर जी मरण जी कोशिश न तो करे। घबरायो न DSP साहब, यो मुझो राज़दार आहे। शाहनवाज़ खान, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजो को बि राज़दार न हुअणु घुरिजे, न त उहो राज़ उन राज़दार लाइ मौत जो सबबु बणिजी सघे थो। DSP साहब, ही वीचारो मुझो वफ़ादार आहे। अञा हिन ग़रीब वटि उहे राज़ आहिनि ई न जो हिनखे माराइजे। तव्हां मंसूर खान जो बिलो कयो, उहो ख़तरनाक बणिजंदो थो वञे। DSP साहब, मंसूर खान खे हिरासत करण जी मूं ॾाढी कोशिशि कई आहे, पर वॾो कोट निठल आहे, टिजण वारो ई न आहे। DSP साहब, जे हुनखे मारणो ई आहे त इहो कमु तव्हां बि करे सघो था। मां मंसूर खान खे माराइण जी ॻाल्हि पियो कयां ऐं तव्हां चओ था त उनखे असां मारियूं, त जीअं क़ौम उनखे शहीद जो रुतबो ॾिए ऐं उनजे मथां मज़ार ॾिए ऐं उनखे पंहिंजो हीरो बणाए ऐं हर साल वरी उनजी वरसी मल्हाइनि। DSP साहब, इन क़ौम वीचारीअ जो एतिरो त हक़ आहे, जीअरे त पंहिंजे हीरोज़ जो साथ नथा ॾियनि, पर मोए पुॼाणा त हुननि जी का वरसी मल्हाइनि। इन में को हर्ज त कोन्हे। मां मंसूर खान खे हीरो बणाइण नथो चाहियां, सम्झी वए न शाहनवाज़ खान। बाबा तव्हांजी उदासी जो कारण पुछी सघां थो? वे ज़रूर। बाबा साईं, तव्हां जे मंज़िल ते निकिता आहियो उहा ज़रूरु माणींदो, पोइ परेशान छो था थियो? हैदर मां ॼाणियां थो त मां अञा मंज़िल ते न आहियां पहुतो, छो जो हिन क़ौम में अञा उहो शौर बेदार ई न आहे थियो जो पंहिंजे हक़नि लाइ घरां निकिरी ॿाहिरि मैदान ते अचनि। हिते अशराफिया जो कब्ज़ो आहे ऐं हिन कब्ज़े खे हटाइण लाइ हज़ारनि या लखनि में न, पर असांखे करोड़नि जी तादाद में निकिरणो पवंदो, तॾहिं ई पोइ असां इनकलाब आणे सघूं था। हैदर, हिते कंहिं धारियुनि जो कब्ज़ो न आहे, हिते क़ौम जे गद्दारनि जो कब्ज़ो आहे, चोरनि ऐं लुटेरनि जो कब्ज़ो आहे, भत्ताखोर ऐं रिश्वतखोरनि जो कब्ज़ो आहे। पंहिंजी अयाशी में एतिरा त अंधा थी चुका आहिनि जो हिन क़ौम जे बारे में सोचनि ई नथा, ऐं असांजी ही क़ौम अञा बि इहा आस लॻाई वेठी आहे त हू हिकु न हिकिड़ी असांजे बारे में ज़रूरु सोचींदा। बाबा, जॾहिं तव्हांखे सभु ख़बर आहे त हिते कुझु बि न आहे थियणो, त पोइ छो था पंहिंजी अजाई रत साड़ी? हैदर, मूंखे ख़बर आहे त मां मारियो वेंदुसि, पर मां पंहिंजी ज़िंदगी जो नज़रानो हिन क़ौम जी गैरत खे जाॻाइण लाइ ॾियणु थो चाहियां। हिन क़ौम जी गैरत खे जाॻाइण लाइ ॾिनो वेंदुसि। बाबा साईं, तव्हां जहिड़ा खोड़ दलेर लीडर हिते कुसिजी आहे, तॾहिं बि हे क़ौम न जागी त पोइ तव्हांजे मौत ते कहिड़ो जाॻंदी? मुराद जा हाल ॾे, फ़ैसिलो वारींदो या पलांद कंदो? कल्ह मां ज़मीन ते वञा पियो न त मुराद वारा रेस ॾेई वञनि पिया। रेसा अलावाल कोन ॾिनी छा त मुराद छो पंधु पियो? ॿी अर्ज़ मां उतां अॻिते कोन वियो आहियां, सुबुह जो हेॾे ज़मीन ते हलियो आयो आहियां, हाणे वरी रेस ॾे वेंदुसि। ॾिसां रेस छा थो चवे। तव्हां परेशान न थियो, मुराद में तेरी साफ़ पई न आहे तव्हां सां दुश्मनी वधाए सघे। असां परेशान कोन, मुराद सां विढ़ण जी सघ रखूं था। बाक़ी जेकॾहिं तूं मिली त मुराद जा हाल अहिवाल तोखां वठी वठंदासीं। मोलो, जेकॾहिं मुराद वारा ठाव कनि था त असां बि हुननि सां ठाव कंदासीं, न त हुनजो सिर खणंदासीं। खणी जो तव्हां ॾिंगा मल आयो, पर साईं मुराद बि ॾुखियो मल अथव, ॿियो वरी ख़ैरान। मुक़ाबले जो मज़ो तॾहिं हूंदो आहे जॾहिं साम्हूं वारो को ताक़त रखंदो हुजे, बाक़ी जहिड़े तहिड़े खे लेटाइण मां कहिड़ो फ़ाइदो? सोट हलण जी कर, जेकॾहिं हिन टोड़ सां बीहजी वियासीं न कचहरीअ में त कम सारो रहिजी वेंदो। ओलो, थी सघे थो त राति मां रहिस जी ओताक खे चकर ॾियां, उते वधीक कचहरी कंदासीं। ओताक ते भली वञजां,
पर थोरो ख्याल सां हिन महिल मुराद वारा होश में न आहिनि। हा ककर मां बि ईअं त चाहियां न कम खे पटियो ॿियो ख़ैर आहे न। मैं पागल नहीं, मेरा मटका खराब है। मैं पागल नहीं, मेरा मटका खराब है। मैं पागल हूँ। काने 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 मैं पागल हूँ। जेकॾहिं पागल आई न त पोइ घर पंहिंजे वञी मर, हिते छो अची असांजे मग़ज़ में सूर विधो अथई। मैं पागल हूँ। मैं पागल हूँ। हा कर त पर वञ, हिते छो बीठो आहीं? मैं पागल हूँ। हल निकिर सिखण पंहिंजो। मैं पागल हूँ। मैं पागल हूँ। मैं पागल हूँ। मैं पागल हूँ। मैं पागल नहीं, मेरा मट्टा खराब है। मैं पागल हूँ। मैं पागल हूँ। हैदर जी बाबा। इनके पहिरियां कॾहिं त ॾिठो अथई? न बाबा साईं, मूं इन निभागे खे पहिरियों चकर ॾिठो आहे। मूं बि इनके पहिरियों चकर ॾिठो आहे। इनखां पहिरियां ही कॾहिं शहर में बि नज़र न आया आहे। छा तो इनके पहिरियां कॾहिं शहर में ॾिठो आहे? मूं सां ही कॾहिं बि अॻे न आहे टकरियो, मूं बि इनखे पहिरियों चकर ॾिठो आहे। पर बाबा साईं, तव्हां हिन जे बारे में एतिरो छो पिया पुछो? इन ते नज़र रख। जी बाबा ज़रूरु। जेकॾहिं ही हितां हले थो वञे त बहितर आहे। जेकॾहिं ही मुसलसल हिते जुओ में नज़र अचे थो, पोइ त इन जे मथां असांजे माण्हुनि जी नज़र हुअणु लाज़मी आहे। ख़बर त पवे न त ही वाक़ई चरियो आहे या असांखे चरियो ठाहे असां मथां नज़र रखियो। अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, सॼो ॾींहुं घर में वेही वेही बेज़ार नथो थी? अदी बेज़ार त थींदो आहे, पर इहो सोचींदो तूं घर में अकेली हूंदी, उन करे ॿाहिरि न वेंदो आहे। अदा तूं मूं जो न सोच, पंहिंजो सोच। सॼी ज़िंदगी तोखे अदा त कोन फिराईंदो न। मूं पंहिंजे कारोबार लाइ सोचे छॾियो आहे। अदा खे चयो 8-10 लाख ॾे त वञी को कारोबार कयां। अदा न एतिरा पैसा अदा खां थींदा, न ई वरी तूं कारोबार कंदे। अदो मीर शाहनवाज़ ख़ान जो कमदार आहे। अते जे अॻियां 8-10 लाख का वॾी ॻाल्हि त न आहे। अदा तूं ॻाल्हियूं अहिड़ियूं तो करी ॼण रईस जे समूरी मिल्कियत जो अदा मालिक आहे। अदा न त ॿियो केरु आहे, रईस जूं सभु ज़मीनूं अदा संभालींदो आहे। अदा पोइ चओ अदा खे त तोखे पैसा ॾे वञी कारोबार कर। मोलू वन तूं रज़न खे वठी आ। पर बाबा साईं, मुराद कहिड़ियूं ख़बरूं करे वियो? मुराद ठाह करणु थो चाहे। मुराद एतिरो जल्दी थकिजी वियो? ॿियो मिड़े ख़ैर आहे? मुराद वॾो लाह माण्हू आहे, थको न आहे। हू धोखे सां रसन खे मारण जी कोशिशि कंदो। जेको धोखो रज़न वारनि कयो? हा, उहो साॻियो ई धोखो मुराद रज़न वारनि जे मथां पलटाइण थो चाहे। इन करे तूं रज़न खे थोरो होशियारी सां वठी अचिजांइ। हाज़िर बाबा साईं, मां रज़न खे होशियारी सां वठी ईंदुसि। बाबा साईं, DSP बि हुनजी ठाल आहे, मथे तो भॼंदो छा? DSP साहब अमन चाहे थो, हू नथो चाहे त हिते के दुश्मनियूं वधी वञनि ऐं पुलिस जे मथे जो सूर बि वधंदो वञे। इन करे मुराद ऐं रज़न जो ठाह ज़रूरी आहे। मीर शाहनवाज़ हाल अहवाल वठण लाइ रज़न खे पंहिंजी औताक ते ज़रूरु घुराईंदो। तंहिं करे तव्हां पंहिंजूं नज़रूं हुन जी औताक ते जमाए रखिजो। जेकॾहिं रज़न सां गॾु रईस जा माण्हू हुजनि त पोइ उन्हनि खे बि लेटाए रखिजो। पोयां जेको कुझु थियो न, मां हुनखे पाण संभाले वठंदुसि। रईस जा माण्हू मुआ त वॾो गंद थींदो। अदा जेकॾहिं असां रज़न ते हमिलो कयोसीं त उन खां पहिरियां हुन जा फोटा ई ॿाहिरि अची वञनि त उन्हनि खे छॾे ॾियो।
जेकॾहिं उन्हनि ते हमिलो कयोसीं न त पोइ इहो रहज़न होशियारु थी वेंदो। जेकॾहिं रहज़न बची पियो त असां लाइ ख़तरो वधी वेंदो, पर रहज़न मारिजी वियो न त पोइ सभु जो सभु छोरा छिना थी वेंदा ऐं पोइ हली उन्हनि जे घरनि में घिड़ी उन्हनि सभिनी जो सभिनी खे पूरो करे छॾींदासीं। सोट अॼु खां मां लॻा थो हिन रहज़न जे पोयां। इहो रहज़न तोखे 2-3 ॾींहंनि में माथो लेटाए ॾियां। छुटल रहज़न जे पोयां तोखे अकेलो वञणु कोन ॾींदासीं, असां बि तोसां गॾु हूंदासीं। अली खान मां अकेलो इन रहज़न खे पूरो करण जी ताक़त रखां थो। सोट जल्दबाज़ी करण जी का बि ज़रूरत कोन्हे। चारनि ई तरफ़नि खां हमिलो कंदासूं, जीअं इन रहज़न खे भॼण जी वाट ई न मिले। उन करे असां सभिनी जो पाण में गॾु रहणु लाज़मी आहे। हूअं त अक्सर करे फ़ोन कंदो आई ऐं कुझु ॾींहं खां काल ई कोन कई अथई। जेकॾहिं मूं फ़ोन न कई त तोखे फ़ोन करणु घुरिजे। असां ग़रीब माण्हू ऐं तूं वॾो माण्हू, सोचम फ़ोन कयां ऐं तूं कॉल न खणी त पोइ। न न, मां वॾो न आहियां, मां त ग़रीब आहियां। वाह सही वाह, जेके कारुनि में घुमनि ऐं बंगलनि में रहनि उहे त ग़रीब माण्हू न आहिनि हूंदा। वॾा माण्हू उहे हूंदा आहिनि जंहिंजे मथां पैसे जो नशो चढ़ियल हुजे। पोइ बि साईं तूं असां खां त वधीक वॾो माण्हू आहीं। पर मां चवां थो त मूंखां तूं वॾी आहीं। उहो भला कीअं? छो त तोखे पंहिंजे हुस्न ते ग़ुरूर आहे। साईं मां त कॾहिं गुरूर कयो ई न आहे ऐं न वरी मां पाण खे सोणी सम्झंदी आहियां। जेकॾहिं ईअं न हुजे हा मिठी त तूं मूंखे पंहिंजो नालो ज़रूरु ॿुधाई ऐं पंहिंजे घर जो एड्रेस बि ॿुधाई। छो त मां वॾनि माण्हुनि खां ड्रिजंदी आहियां, इन जे करे ई त पंहिंजे घर जो पतो नथी ॾियां। सुभाणे अची असांजे दर ते बीही रही पोइ असां ग़रीब माण्हू तव्हांखे छा था करे सघूं? मूंखे ख़बर आहे मूंखे त तोखे ख़ौफ़ न आहे, पर तूं हरू भरू मूंखे परेशान करण थी चवे। मुंहिंजे नाले जे करे तूं परेशान न थी, मां तोसां ॻाल्हायां थी, इहो ई काफ़ी आहे। त पोइ मिलण जो प्रोग्राम कॾहिं थी? मिलण जा बहाना न घुर, फ़िलहाल मां तोसां मिलण वारी न आहियां। पोइ त मां इंतज़ार ई कंदो रहंदुसि। अञा इंतज़ार कर, जे वक़्तु आयो त ज़रूरु मिलंदासीं। अदा अली खान छा थो सम्झी? रईस राज़न खे हिते घुराईंदो या पाण उन तरफ़ वञी राज़न सां मिलंदो? रेस उन तरफ़ कॾहिं कोन वेंदो। हिते जेकॾहिं को बि नुक़सानु राज़न खे पहुतो त उनजो ज़िम्मेवार रईस शाहनवाज़ खान खे सम्झंदो। रहज़न खे वठण लाइ मोलू कमदार वेंदो ऐं रेस खे पूरी पक आहे त कमदार मथां असां गोलियूं कोन हलाईंदासीं। अदा मुराद जो चवणु आहे त मोलू कमदार खे बि बश्क न कजो। जेकॾहिं वारे में अची विया त बश्क कंहिंखे बि कोन कबो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।